सिंधी हिंदू नौजवान हैं और ये पेट्रोल और ये दूसरा सामान ये मुफ्त बांटते फिरते हैं। 10 से 15 हजार का सामान एक चक्कर में ये डिस्ट्रीब्यूट करते हैं। 2.5 से 3 लाख रुपए कम से कम। ये हजारों रुपए का सामान खरीदने के लिए ये पैसे कहाँ से लाते हैं। तो दोस्तों अब आपको पता चलेगा कि सन्नी साधवानी करते क्या हैं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम दोस्तों सिंध के इलाके थर पार करके शहर मिट्टी के करीब में मौजूद हूँ। यहाँ मैं इसलिए आया हूँ ताकि मैं आपको एक ऐसे नौजवान से मिलवा सकूँ जो बड़ा ही ज़बरदस्त, बड़ा ही हैरानकुन काम करता है। नाम है इसका सन्नी साधवानी। सिंधी हिंदू नौजवान है और ये पेट्रोल और ये दूसरा सामान ये मुफ्त बांटते फिरते हैं मुख्तलिफ देहात में जाकर। तो आज आपको इनसे मिलवाएंगे। अपने भाई का ये चैनल सब्सक्राइब करें और वीडियो अगर आप आखिर तक देखेंगे तो आप इसको ज़रूर अप्रिशिएट करेंगे और आखिर में आपको पता चल सकेगा कि ये हज़ारों रुपए का सामान खरीदने के लिए ये पैसे कहाँ से लाते हैं और ये खुद क्या करते हैं। तो चलते हैं इनके साथ मुख्तलिफ रस्तों पर, मुख्तलिफ गाँव में। बच्चे इनको नजर आए ये क्या करते हैं, क्या इन बच्चियों को देखने के बाद इन बच्चियों को देखने के बाद सन्नी यहाँ पर रुके हैं और कुछ सामान इनको देंगे बच्चियों को। देवी तव्हांजो नालो छा आहे? सीता। तव्हांजो नालो? लक्ष्मी। इन्हनि टिनी जा चंपल किथे आहिनि? अच्छा, स्कूल वेंदा आहियो पुटु? कहिड़े क्लास में पढ़ो था? स्कूल कहिड़ी क्लास में पढ़ो था? तव्हां वेंदा आहियो स्कूल? कोन वेंदा आहियो? स्कूल हिते आहे कोन या? जी वञनि कोन थियूं? तव्हां मोकिलींदा त वेंदियूं? त हिननि जो चंपल कोन आहिनि पातल? छुटी विया आहिनि? चंपल हिननि जा आहिनि न? अच्छा, हिननि खे चंपल ॾियूं, बूट ॾियूं? अलाह करे पूरा थियनि। गले में पैर लगाए, पैर अंदर लगाए। दोस्तों बच्चियों के चेहरे पर खुशी जो है देखने वाली है। ये सन्नी बच्चियों को जूते भी खुद पहना रहे हैं। जबरदस्त यार, माशाल्लाह। ये दूसरी बच्ची भी आ गई है, माशाल्लाह, वेरी गुड। अब 2 बच्चियों को इन्होंने शूज पहना दिए हैं। यूँ समझे आपकी तरफ से इनको ये गिफ्ट है। जी जी बिल्कुल, है ना, ऐसा ही है। बस अल्लाह की तरफ से, अल्लाह की तरफ से नहीं, अल्लाह की तरफ से बिल्कुल। ये सिंधी हिंदू नौजवान है लेकिन इसका कहना है कि अल्लाह की तरफ से। दोस्तों बहुत सारा सामान, खासतौर ये देखें पेट्रोल, ये भी अपने साथ रखते हैं अंदर लगा कि रास्ते में कहीं, क्योंकि दूर दराज के गांव हैं, लंबा रास्ता होता है, किसी भाई का पेट्रोल ख़त्म हो, बहुत सारे लोग बेचारे अपने बच्चों के साथ होते हैं, फैमिलीज के साथ होते हैं, तो बाइक का अगर किसी का पेट्रोल ख़त्म हो जाता है इसीलिए रखते हैं ताकि उनको काम आ सके। सही है, पूरा है। तू हले भाई
ॾिसो तव्हां केरु आहियो? ये कोली कम्युनिटी से ताल्लुक़ रखते हैं। कोली कम्युनिटी एक गरीब कम्युनिटी है और हिंदू कम्युनिटी है ये भी। मजदूर लोग होते हैं बेचारे। तू छा कंदो आहीं? मजदूरी करना है। ये बता रहे भाई कि मैं मजदूरी करता हूँ। ये इनकी बच्ची है केॾांहुं अचे पुटु? तो अच्छा अञा कोई आहे नंढड़ी? स्कूल वेंदा वञो सही आहे। हिते स्कूल आहे न वेझी? स्कूल मोकिलियो न यार। ही नंढा ॿार आहिनि हिननि खे स्कूल कोन मोकिलींदा तव्हां कीअं कमाईंदा? दोस्तों सन्नी आगे आगे जा रहे हैं बाइक पर सामान लेकर और ये बच्चों को ढूंढ रहे हैं, किसी मुसाफिर को ढूंढ रहे हैं, ऐसे मुसाफिर को जिसकी बाइक में या कार में पेट्रोल ख़त्म हो गया हो। तो हम भी सन्नी के पीछे पीछे बाइक पे उनके साथ सफ़र कर रहे हैं। ये छाछरो उमरकोट रोड है, मिट्टी से ये काफ़ी बाहर हम आगे। ये थरपारकर का देही इलाका है। यार एक बात है, ये इसका काम बड़ा यूनिक है। मीर साहब मेरे साथ हैं, लोग काम करते हैं, खिदमत खल्क करते हैं, लेकिन इस तरह कोई नहीं निकलता। कभी मैंने नहीं देखा कि ये सामान ले पड़े, कम से कम हमारे इस एरिया में, सिंध के अंदर। तो इस नौजवान को अप्रिशिएट करना चाहिए। आगे इससे बात करेंगे, इनसे पूछेंगे कि ये सामान कहाँ से लाते हैं, कितना सामान डिस्ट्रीब्यूट करते हैं, उसके लिए इन्वेस्टमेंट कहाँ से आती है और ये खुद क्या करते हैं। अच्छा दोस्तों, एक सामने ये थोड़ा परेशान नज़र आ रहे हैं, गाड़ी ख़राब हो गई है या पेट्रोल ख़त्म हो गया है। ये मालूमात ले रहे हैं इनसे। हाँ, तो इनके साथ कोई और मसला है, पेट्रोल है शायद इनके पास, तो मना कर दिया। चलें ठीक है। एक बच्चा इनको नजर आया ऐसे ही, छा नालो गरीब लड़का, गरीब बच्चा लग रहा है। खुश है मासूम सा क्यूट सा काचू बच्चा केॾां है। खणी वञो घर किथां खणी आया आहियो? दरगाह छुटे तो स्कूल वेंदा आहियो? कहिड़े क्लास में पढ़ो? हाँ ये स्कूल वेंदो आहे नंढो? कपिड़ा ॾियो उनखे। बच्चों से सनी ने मालूमात ली। ये करीबी इनका गांव है, पीछे शायद ये नज़र आ रहा है। मेरे साहब ये दिखाइएगा इनका गांव। अदा ये अभी इनको कपड़े गिफ्ट करेंगे। इस बच्चे को माशाल्लाह क्यूट सा बच्चा है। इससे पूछा कि आप पढ़ते हैं, तो इस बच्चे ने बताया कि हाँ मैं पढ़ता हूँ 6th क्लास में, 6 दर्जे में ना। हाँ ही कड़े क्लास में? ये पहली क्लास में, ये 6th में। ता नालो छा है? हाँ लव। लव नाम है इनका भाई। लव, लव जो मतलब छा है? प्यार।
दोस्तों एक और पॉइंट पर सनी रुके हैं, थोड़ा सा सामान ये डिस्ट्रीब्यूट कर रहे हैं बच्चों में, कुछ कपड़े कुछ शूज़ वगैरह ये दे रहे हैं। तो बच्चों को कपड़े वगैरह डिस्ट्रीब्यूट कर दें तो उनसे थोड़ी सी यहाँ पर बातचीत करेंगे और इनका ये हेलमेट जो है ना अभी उतरवाएंगे यहाँ पर, तो आपको इनका चेहरा करवाएंगे। दोस्तों ये काम आपको छोटा नज़र आता होगा, लेकिन इस नौजवान का जज्बा बड़ा है, क्योंकि इसका जो आइडिया है कि ज़रूरतमंद ज़रूरत के लिए बाहर ना निकले, ज़रूरतमंद तक ये उसकी ज़रूरत पहुंचाता है। थोड़ा सा सामान देता है, किसी को हाथ फैलाने की ज़रूरत भी नहीं पड़ती, और इनका कहना है कि ये अल्लाह की रज़ा के खातिर कर रहे हैं। और ये बच्चे, मासूम बच्चे कुछ लम्हों के लिए खुश हो जाते हैं, तो ये नौजवान भी खुश हो जाते हैं। तो इनसे बातचीत करते हैं, हम जानने की कोशिश करेंगे कि कितना ख़र्चा करते हैं, पैसे कहाँ से आते हैं और ये ख़ुद क्या करते हैं। तो इन सवालात से पहले कुछ और मज़ीद सवालात इनसे करते हैं। सनी मुझे बताएं कहाँ कहाँ तक जाते हैं आप? सर मेरे डिफरेंट रूट्स होते हैं। डेली बेसिस पे मैं कभी डिप्लो रोड पे चला जाता हूँ, कभी इस्लाम कोट रोड पे, तो कभी नौकोट रोड पे, तो अलग अलग डिफरेंट रूट्स होते हैं। अच्छा, महीने या 3 ॾींहं वञो था या? हाँ 3 ॾींहं त न, तक़रीबन सर 20 खां 22 ॾींहं वेंदा आहियूं, 20-22 ॾींहं। महीने 20-22 ॾींहं वञो था। बता रहे महीने में 20-22 दिन ये निकलते हैं ट्रेवल पर, बाइक पर, 70 बाइक पर। जी जी बिल्कुल। केतिरे जो सामान हूंदो आहे तव्हां वटि, माना हिकिड़े चक्कर में? पहिरीं ॻाल्हि त कॾहिं अंदाज़ो कयो न आहे। 15-20 हज़ार जो हूंदो? 10 to 15 के ताईं हूंदो। 10 से 15 हज़ार का सामान एक चक्कर में ये डिस्ट्रीब्यूट करते हैं। यानी अगर महीने का हिसाब लगाएं तो 2.5 से 3 लाख रुपए कम से कम ये बच्चों को शूज़, कपड़े, स्टेशनरी, बैग्स। ख़ासि तव्हांजो फोकस कहिड़नि ॿारनि ते हूंदो आहे? ख़ासि सर मूंखे जेके आहे न स्ट्रीट में ॿार मिलंदा आहिनि या रोडनि रस्तनि ते, हाँ जंहिंजा कपिड़ा फाटा पिया हूंदा आहिनि, हाँ या चंपल न हूंदा आहिनि। हाणे ख़ासि करे गर्मी अचे पई, हाँ त तक़रीबन हीअं हाणे ॾिसो न हिननि नेड़ी चंपल न हुया, हाँ ठीकु आहे। सो तव्हां ॾिसो था गर्मी मतिलबु जेको असां हाणे स्टार्टिंग थी वई आहे, ऐं हिननि ॿारनि जे पेरनि में चंपल न आहिनि, तो ये कीअं था ज़िंदगी गुज़ारनि, आप पाण खे ख़बर आहे। अच्छा, बड़े अलमिया की बात यह है कि थर के जो शहर हैं, थर पारकर के जो शहर हैं, वो तो अमीर हैं, वहाँ पर ज़्यादातर अमीर लोग रहते हैं। आपको मैं दूसरे विलाग में मिट्टी शहर विज़िट कराता हूँ, आप हैरान रह जाएंगे, दंग रह जाएंगे, कैसे आलीशान बंगले बने हुए हैं। बिल्कुल सर। और थर के जो देहात हैं वो गुर्बत की लकीर से भी नीचे हैं, और इन बड़े बड़े सेठों को अल्लाह ताला तौफीक दे कि वो निकलें। ख़ास तौर पर हुकूमत की जिम्मेवारी है, क्योंकि थर पारकर में पानी नहीं है, ज़राअत नहीं है, बिल्कुल, लेकिन ब्लैक गोल्ड है, कोयला यहाँ से निकलता है, बिजली पैदा होकर पूरे यहाँ से पंजाब जा रही है, लेकिन थर के लोगों के लिए कुछ भी नहीं है। बस कुछ ड्राइवर्स रख लिए, ख़वातीन को ड्राइवर्स भर्ती करके सिंध गवर्नमेंट खुश होती है कि हमने बड़ा कारनामा सर अंजाम दे दिया, कुछ लोगों को एम्प्लॉयमेंट मिल गई, लेकिन थर पारकर के लोगों की किस्मत पर उसका क्या असर हुआ? कुछ भी नहीं। हिकिड़ो ॿियो सवाल भाउ, जी जी सर। तव्हां कमु भलो कयो पिया, यूनिक आइडिया आहे, बिल्कुल ज़रूरतमंद खे कंहिं आॾो हथु नथो टंगणो पए, पर हिकिड़ी हैर बि पए थी। बिल्कुल सही ॻाल्हि आहे। हिकिड़ी हैर बि पए थी न, माना मिसाल हिननि ॿारनि खे वरी आसरे में वेठा हूंदा, सही पोइ ॾेई वञे, बिल्कुल इन जो टोड़ छा आहे? जो हिन माना हैर खां बचाइजे, हिन आदत खां बचाइजे। हिननि खे त असीं जेको सो अक्सर मिलंदा आहिनि, जेके बि हिननि खे असीं चवंदा आहियूं तव्हां वञो स्कूल वञो, हा हिननि रोडनि रस्तनि ते तव्हां पिनो न, सही, ठीकु आहे न। इनकरेज कयो था। हा, हिन खे इहे मूंखे लास्ट टाइम बि मिलिया हुया, मूं हिननि खे चयो त तव्हां स्कूल वञो, पढ़ाई लाइ इनकरेज कयो था। कोशिशि इहा ई हूंदी आहे त पैसा कैश कॾहिं बि न ॾियां, ठीकु आहे न। हिननि मूंखां घुरिया बि हूंदा, पर मूं हिननि खे मना, ठीकु आहे न, स्कूल वञो पढ़ो। मुंहिंजी सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे, सनी जहिड़ा ॿिया जेके दोस्त ख़िदमत ख़ल्क़ कनि पिया, अलाह जे बानड़नि जी ख़िदमत कनि पिया, उन्हनि खे गुज़ारिश आहे तव्हां ख़िदमत कयो, ज़रूरु कयो, पर हिननि जहिड़ा ॿार जेके आहिनि उनखे कोशिशि कयो त हथ टंगण खां बचायो, को अहिड़ा तरीक़ा ॻोल्हियो जो ही पढ़ी पवनि, पोइ अॻिते हली पंहिंजे रोज़गार सां लॻी वञनि, पंहिंजनि पेरनि ते बीहनि। सभिनी दोस्तनि खे, ख़ासि तौरु सनी तव्हांखे बि आहे मुंहिंजी गुज़ारिश आहे, मुंहिंजी रिक्वेस्ट आहे, जी जी त कोशिशि कंदा कयो त इहा आदत
गॾो गॾु माण्हुनि मां ॿारनि मां ख़ासि तौरु कढाईंदा अचो। बिल्कुलु कहिड़ा ज़रिया पैदा कयो भला हिकिड़े ॻोठ खां शुरूआति थिए, पोइ 5 ॻोठ, पोइ 10 ॻोठ, सही। जेतिरा बि तव्हां ॿार बचाए सघियो इहो वॾो कमु हूंदो। न न इंशाल्लाह सुठा सुठा कमु कंदासीं। अञा असांजी स्टार्टिंग आहे नंढी ऐं अलाह जे पास ख़ैरु हुजे। सही आहे। अच्छा दोस्तो, 2.5 खां 3 लख रुपया भाउ जेको एस्टिमेट ॿुधायो आहे, त 2.5 हिन जी दावा आहे 2.5 खां 3 लख रुपया ख़र्च अचनि था, जेको महीने में 20-22 ॾींहं ई सामान डिस्ट्रीब्यूट करे थो। कुझु सामान बची वेंदो हूंदो, ज़रूरी न आहे त रोज़ु सबूरो सामान ई विराए मोटे। अॼु बि काफ़ी सामान बची पियो आहे। इहो पैसो किथां अचे थो? भला 1.5-2 लख रुपया, लख रुपया ई सही, उहे किथां अचनि था ऐं हीउ छा थो करे, पैसा किथां आणे थो, इहो वरी ॼाणण लाइ हलूं था वापसि पाण मिठी शहर। तो दोस्तों, अब आपको पता चलेगा कि सनी साधवानी करते क्या हैं। सनी साधवानी दरअसल मेडिकल स्टोर चलाते हैं और ये है इनका मेडिकल स्टोर। मिठी शहर की नॉर्थ कॉलोनी में ये वाक़ है और हम इनसे मिलने आए हैं इनके स्टोर पर। इनसे बातचीत करते हैं। सनी, तव्हां कॾहिं स्टोर खोलियो? साईं तक़रीबन मूंखे 6 साल थी विया आहिनि हाणे इन स्टोर खे। अच्छा, ही तव्हांजो पंहिंजो आहे? जी जी, पर्सनल पंहिंजो। अच्छा, बैकग्राउंड छा आहे? कहिड़ी फैमिली सां ताल्लुक़ु रखो था तव्हां? तव्हांजो वालिद साहब छा कंदो? तव्हां पाण मतिलबु कारोबारी फैमिली सां ताल्लुक़ु आहे, ग़रीब घराणे सां ताल्लुक़ु आहे तव्हांजो? सर बेसिकली आउं मिडिल क्लास फैमिली खां आहियां, ठीकु आहे। ऐं मुंहिंजो फादर कंडक्ट्री कंदो हुयो ऐं इहो हिकिड़ो पंहिंजो नंढिड़ो सेटअप आहे। अच्छा, हा गुज़र सफ़र हिन ते आहे? हा, बसि अलाह जो शुक्र आहे, गुज़र सफ़र सही आहे। अच्छा, तव्हां जॾहिं ही डिस्ट्रीब्यूट करणु वेंदा आहियो सामान, जी जी, केतिरा कलाक लॻंदा आहिनि रोज़? सर मॉर्निंग में निकिरना है तक़रीबन 7-7:30 बजे। हा, ऐं 2 कलाक लॻी वेंदा आहिनि छो जो मूंखे डिफरेंट रूट्स ते मतिलबु ॻोल्हा करणी पवंदी आहे, को किथे मुस्तैक हुजे उन ताईं जेको आहे सो इहो पहुचायां। अच्छा, मिठी शहर जे पस गिरदाई में या परे ताईं वेंदा आहियो? ॿाहिरि वेंदो आहियां डिफरेंट रूट्स ते, जीअं डिपलो रोड थी वियो, इस्लामकोट रोड थी वियो। ॻोठनि में कोन वञो? ॻोठनि में बि वेंदो आहियां बिल्कुलु। अच्छा दोस्तो, अॼु हूअं भाउ ॿुधाईंदो आहे त पेट्रोल अक्सर माण्हू अहिड़ा मिलंदा आहिनि जिन खे पेट्रोल जी ज़रूरत हूंदी आहे, मोटरसाइकिल वारनि खे अक्सर ख़तमु थी वेंदो आहे, पर अॼु अहिड़ो को नज़र कोन आयो ऐं सामान बि काफ़ी बची वियो, छाकाणि त एतिरा ॿार कोन मिलिया। छो जो गर्मी काफ़ी हुई न, हिन हिसाब सां ॿार हाणे शाम जे टाइम ते निकिरंदा आहिनि। शाम जे टाइम ते निकिरनि, सही आहे। असां जॾहिं मां निकितासीं हिन सां भाउ सां गॾु त गर्मी थी वई, हालांकि सियारे जो एंड आहे पर हिते गर्मी आहे बिल्कुलु। इहो हाणे मूंखे ॿुधायो त हिन कम में जेतिरो पैसो ख़र्चु अचे थो, सामान तव्हां वठो था, उहो पैसो किथां अचे थो? सर असांजा सपोर्टिव आहिनि। अच्छा, दोस्त सपोर्ट, फॉलोअर्स आहिनि, हुननि जी सपोर्ट आहे असांखे। तव्हांजा पर्सनल दोस्त आहिनि या न? बसि फॉलोअर्स आहिनि न, जेके पर्सनल न आहिनि। हा हा, जेके उन्हनि जो तालुक़ु कहिड़नि इलाइक़नि सां आहे? साईं डिफरेंट अलॻि अलॻि इलाइक़नि सां आहिनि। अच्छा, जीअं अपर सिंध जा थी विया, हा, ठीकु आहे न, ऐं उन खां अलावा ॿाहिरि कंट्रीज़ या फॉरेन कंट्रीज़ आहिनि पंहिंजा घणो सिंधी? जी जी, बिल्कुलु सिंधी आहे। सही, हा बिल्कुलु सिंधी आहे। अच्छा, उहे तव्हांखे डोनेट कंदा ऐं पंहिंजे तरफ़ां केतिरो ख़र्चु कंदा आहियो? सर पंहिंजे तरफ़ां जेतिरो थी सघंदो ओतिरो कंदा आहियूं। हा हा, सही आहे। बिल्कुलु। माना घणा सैकड़ो अंदाज़न? सर तक़रीबन मतिलबु मंथली एवरेज लॻाइजे त 60 to 70 ताईं थी वेंदो आहे। 60 to 70% पंहिंजे तरफ़ां? न, 60 to 70% मतिलबु डोनर आहिनि असांजा। अच्छा, डोनर ॾियनि था, बाक़ी मतिलबु 30-40% तव्हां। ये दोस्त बता रहे हैं कि 60 से 70% डोनर्स देते हैं, जितना भी खर्चा आता है ये सामान ख़रीदने में, बाकी अपने जेब से खर्च करते हैं। ये इनका मेडिकल स्टोर है। बता रहे हैं कि 6 साल पहले स्टार्ट किया था। हिन लाइ तव्हां वटि पैसा किथां आया? असल में आउं पाण कराची में डिफेंस में जेको मेडिकल स्टोर ते कमु कंदो हुयसि। अच्छा, हा, हुते 25,000 सैलरी में, ठीकु आहे न। उन पैसनि खे गॾु कंदे कंदे जेके पैसा थिया उन मां जेको आहे सो इहो मूं स्टोर खोलियो। अच्छा, उन खां माशाल्लाह हाणे
इहो पंहिंजो स्टोर आहे। वधाईंदा आहियो। हा बिल्कुलु आहिस्ते आहिस्ते वधायूं। वॾी महिरबानी भाउ सनी। सनी साधवाणी वॾो महिनती सिंधी नौजवान आहे। अलाह साईं हिनखे ख़ुशि रखे। साईं नंढी नंढी ख़ुशी ॾींदा आहियूं, बसि सुबुह जे टाइम ते निकिरी वेंदा आहियूं। हा नंढियूं नंढियूं ख़ुशियूं विराए थो। हा बसि असां को हुन ते लेबल नथा लॻायूं। न न बिल्कुलु तव्हां फ़ैसिलो कयो त सनी जे कम खे कीअं था ॾिसो, पंहिंजे कमेंट्स में ॿुधायो। आप फैसला करें सनी गलत कर रहा है या सही कर रहा है, आप हमें कमेंट्स में बताएं। दुकान डिस्टर्ब रखी सुबुह जे टाइम ते मतिलबु कॾहिं 11 थी वेंदा आहिनि, कॾहिं 10 थी वेंदा आहिनि। सो अॼुकल्ह केरु मुंहिंजे ख्याल में कोन थो करे। हाणे पंहिंजो दुकानु 10 बजे 11 बजे, हाणे तव्हां सामान ॾिसंदा, इहे ॾिसो सामान ईअं विकिरियो पियो आहे सेटिंग। सही आहे। हा सामान वाक़ई हिनजो विकिरियो पियो आहे। ठीकु आहे न। पोइ ईअं दिलि टुटी पवंदी आहे कॾहिं कॾहिं तव्हां ईअं न बसि मायूसी थींदी आहे? बसि अलाह जे पारां जेको थिए पियो सही आहे। हा हा सही आहे। त दोस्तो कमेंट्स में ॿुधाइजो। पंहिंजे भाउ जो हीउ चैनल वधि खां वधि सब्सक्राइब कयो। ऐं सुभाणे वारी वीडियो में तव्हां ॾिसी सघंदव त मिठी शहर में ही आलीशान बंगला कंहिंजा आहिनि। सॼो थरपारकर गुरबत जे वर चढ़ियल आहे। पोइ हेडक्वार्टर वारे शहर में अमीर माण्हू किथां आया आहिनि, उन्हनि वटि पैसो किथां आयो आहे, इहे केरु आहिनि। वॾी महिरबानी।